कोटली कबीर मां अवां खे ख़बर ॾींदा आहियूं। रियाज़ अली गूंदल जी रिपोर्ट मुताबिक़ कोटली महमद कबीर भरिसां करीमदाद लाशारी वासी क़ुरान पाक खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठो करीमदाद लाशारी वासी जागन लाशारी, मौला बख्श लाशारी, अलाए जुड़ियो लाशारी, साजिद लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में क़ुरान पाक खणी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया वारनि खे ॿुधायो त 15 ॾींहं अॻु राति जो नामालूम चोर घर में घिरी हथियारनि जे ज़ोर ते भलोड़ महकाए विया, जंहिंजो पहिरियों वित्यो लिंके रोड तां मज़दा में खणी फरार थी विया, जॾहिं त उन्हीअ लिंके रोड ते राति जो 2 नौजवान पुलिस वारा मौजूदु हुआ, पर उन बावजूद बि चोर फरार थियण में कामयाब थी विया। जॾहिं त असां कोटली महमद कबीर पुलिस चौकी ते NC दाख़िल कराए उनखे 15 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर को बि खड़ तेल कोन निकितो आहे। कुझु टाइम पहिरियां बि असांजे ॻोठ मां काफ़ी चोरियूं थियूं, पर पुलिस हिक बि चोरी वापसि नाहे कराए सघी, जॾहिं त चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ खे अपील कयूं था त ख़ुदा हिन क़ुरान पाक जे सदके असांजी चोरी थियल में वापसि कराई वञे। बंद कयो, बंद कयो, बंद कयो, चोरागर्दी बंद कयो, चोरागर्दी बंद कयो। पुलिस असांजी नाहे, पुलिस असांजी नाहे, पुलिस असां पुलिस जे खिलाफ़ आहियूं।